अस्सलामु अलैकुम प्यारा दोस्तों, फ़ोन नेरे जा हूँ त कई नुक़सान आई एनी मेणी माथी वॾो हिकिड़ो नुक़सान रील्सूं नेरे जो आहे। ये रील्सूं शॉर्ट वीडियो नेरे नेरे माण्हू खे अहिड़ी लत लॻी वञे थी कि उहो रील्सूं नेरे 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 कई वक़्तु बर्बाद करे छॾे थो। लिहाज़ा इन में पंहिंजे वक़्त जी कई बर्बादी आहे। अने इन जे ज़रिए वॾो ॿियो ई नुक़सान पहुचे थो कि जेको पण रील्सूं शॉर्ट वीडियो नेरे थो उनके ॿिए कोई ख़ासे कम में दिलि नथो लॻे, उनजो मन नथो लॻे। अने हिकिड़ो मर्द पंहिंजी ड्यूटी ते पंहिंजे कम में दिलचस्पी पैदा नथो करे सघे, अने हिकिड़ी औरत पंहिंजे घर जे कम में दिलचस्पी नथी लॻाए सघे, जिन जे ज़रिए उन्ही जे अंदरि सुस्ती अने कम न करे जी आदत पैदा थी वञे। प्यारा दोस्तों, रील्सूं नेरे से कई नुक़सान पुगो है। हर नंढे वॾे आलिम गैर आलिम मिणी के हिन चीज़ से नुक़सान पुगो है। साथियों, आलिम के हिन से करो नुक़सान पुगो है। जो मौलवी हज़रात रील्सूं नेरे जी आदत में मुब्तला थी विया आहिनि, उन्हीं के हाणे किताबें थी दिलचस्पी निकिरी वई आहे। अने किताबूं नेरे में ऐं ख़ासि कुरान जो मुतालो करे में उन्हीं के दिलचस्पी ना है रही। लिहाजा दोस्तों, फ़ोन में हूँ तो डग नुक़सान ही पर मिणी थी वॾो नुक़सान अॼु जे मुआसरे में ई रील्सूं नेरे जी आदत आहे। अने इन जे अलावा भी ॿिया घणा वॾा नुक़सान आहिनि। त हर कोई के पिंड में जाने ही रील्सूं नेरे वारी आदत छॾाई खपे। अने ही रील्सन जे ज़रिए साथियों आजे ख़्याल ऐं सीने आजे जज़्बात ऐं से रमे में अचे तो। हर 30 सेकंड ते आजा जज़्बात बदलाए में अचें था अने आजी गैरतमंदी आजे इमोशंस के कत्ल करे में अचे तो। त पा हाणे फ़ोन जो ज़रूरत के मुताबिक जो इस्तेमाल कयूं न ही रील्सूं नेरे वारा जेतला पण एप्लीकेशन रहा इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक उन्हीं जो सिर्फ़ पंहिंजे ज़रूरी कम ला करे इस्तेमाल कयूं अने फालतू फजूल कम में वीडियो नेरे में रील्सूं नेरे में पंहिंजे वक़्त जी बर्बादी न कयूं। याद रखो दोस्तों, हिन रील्सूं नेरे में आजो कई वक़्त बर्बाद हाँ थी चुकियो है। हाणे आई वक़्त बर्बाद न कयो। हिन में वक़्त बर्बाद कईंदा पंहिंजे कम ॿार बच्चे में ध्यान न ॾींदा त आजो हजी पण कई नुक़सान थींदो। लिहाज़ा अहिड़े फालतू फजूल सॉफ्टवेयर थी बचो।